डीजीआईएसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। प्रेस ब्रीफिंग ॾींदे हुन चयो त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजीआईएसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं। प्रेस ब्रीफिंग ॾींदे हुन चयो त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया। संदसि चवणो हो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं। हुन वधीक चयो त भारत बदहवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणाए रही आहे। ये अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजीआईएसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। प्रेस ब्रीफिंग ॾींदे हुन चयो त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं। प्रेस ब्रीफिंग ॾींदे हुन चयो त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। ये अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजीआईएसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। संदसि चवणु आहे त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। डीजीआईएसपीआर जो वधीक चवणो हो त भारत बदहवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। ये अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजीआईएसपीआर जो चवणु आहे त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। प्रेस ब्रीफिंग ॾींदे हुन चयो त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। डीजीआईएसपीआर जो वधीक चवणु आहे त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचे रहिया आहियूं। हुन वधीक चयो त भारत बदहवासी में हाणे पंहिंजनि ई शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं। डीजीआईएसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। डीजीआईएसपीआर जो चवणु आहे त हुन वधीक चयो त भारत बदहवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणायो आहे। संदसि चवणो हो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। डीजीआईएसपीआर जो चवणु आहे त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। असांजूं हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। संदसि चवणु हो त भारत बदहवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजीआईएसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। प्रेस ब्रीफिंग में चयो आहे त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। संदसि चवणो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। संदसि चवणो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। हुन वधीक चयो त भारत बदहवासी में हाणे पंहिंजनि ई शहरनि खे निशानो बणायो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजीआईएसपीआर जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। प्रेस ब्रीफिंग ॾींदे हुन चयो त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। संदसि चवणो हो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। हुन वधीक चयो त भारत बदहवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजीआईएसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। प्रेस ब्रीफिंग में हुन चयो आहे त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। संदसि चवणो हो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि।
हुन वधीक चयो त भारत बदवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणायो आहे। ये अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कर रहे हैं। DGSPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। प्रेस ब्रीफिंग ॾींदे हुन चयो त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। संदसि चवणो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। हुन वधीक चयो त भारत बदवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। ख़बर शामिल कर रहे हूँ अवां खे आगाह कंदा हलूं। संदसि चवणो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। DGSPR जो वधीक चवणो हो त भारत बदवासी में हाणे पंहिंजनि ई शहरनि खे निशानो बणायो आहे। ख़बर शामिल कर रहे हूँ। DGSPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। प्रेस ब्रीफिंग ॾींदे हुन चयो त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। संदसि चवणो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। ये अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहे हूँ अवां खे आगाह कंदा हलूं। DGSPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं। DGSPR जो वधीक चवणो आहे त प्रेस ब्रीफिंग में हुन चयो आहे त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। संदसि चवणो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। हुन वधीक चयो त भारत बदवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। ख़बर शामिल कर रहे हूँ। DGSPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। DGSPR जो चवणो आहे त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। हुन वधीक चयो त भारत बदवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। प्रेस ब्रीफिंग ॾींदे हुन चयो त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। DGSPR जो चवणो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। संदसि चवणो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। हुन वधीक चयो त भारत बदवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं। भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। DGSPR जो इहो चवणो आहे। वधीक चवणो आहे त भारत बदवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। DGSPR जो चवणो आहे त हिकु बैलिस्टिक मिसाइल आदमपुर ऐं बाक़ी 5 भारतीय पंजाब अमृतसर में किरिया आहिनि। संदसि चवणो त भारत सिखनि खे टारगेट करे रहियो आहे। संदन हमदर्दियूं सिखनि सां गॾु आहिनि। हुन वधीक चयो त भारत बदवासी में हाणे पंहिंजे ई शहरनि खे निशानो बणायो आहे। ये अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं अवां खे आगाह कंदा हलूं। DGSPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि।